अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अहम ख़बर अवां सां शेयर कंदो हलां त अॼुकल्ह सिंधी चैनलनि ते अहिड़ा होस्ट अची विया आहिनि त जेके कॾहिं शाइरनि जी त कॾहिं फ़नकारनि जी बेइज़्ती कनि था। ऐं अव्हां खे ॿुधाईंदो हलां त ताज़ो ई इरशाद जागीरानी ज़मा ख़ासकेली जी बेइज़्ती कई आहे। ऐं उन खां अलावा अव्हां खे ॿुधाईंदो हलां त सोराब सूमरो सिंध जो मशहूरु फ़नकार मुनवर मुमताज़ मौलाई खे पंहिंजे प्रोग्राम में घुराए उन खां अजीब क़िस्म जा सवाल करण लॻो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं हुन खां सवाल कनि था त हुन खां उन जी फील्ड जे बारे में सवाल कनि। तव्हांजो इहो कहिड़ो कमु आहे त उन जी फील्ड खां हटी उन खां अहिड़ा सवाल था कयो। मतिलबु त तव्हां जिन फ़नकारनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो था उन्हनि जी का हैसियत नथा सम्झो। यार, हू बि फ़नकार आहिनि ऐं हुननि जा बि के चाहींदड़ हूंदा। अगरि जेकॾहिं तव्हां सिंधी चैनलनि ते होस्टिंग ईअं कंदा त पोइ ॿिया माण्हू छा सम्झंदा। सो आउं गुज़ारिश कंदुसि त सिंध जा जेके मशहूरु फ़नकार आहिनि ऐं उन्हनि जा जेके शाइर आहिनि ऐं उन्हनि जा जेके चाहींदड़ आहिनि त आउं उन्हनि खे चवंदुसि त अहिड़ा जेकॾहिं सिंध में होस्टर हूंदा त जेके सिंधी फ़नकारनि ऐं शाइरनि जी बेइज़्ती पिया कनि त उन्हनि जो बाइकाट कयो वञे। ख़ासि तौर ते पहिरियां जेको इशू थियो हुयो उहो इरशाद जागीरानी ऐं सोराब सूमरो। अव्हां खे ॿुधाईंदो हलां त मूंखे इन्हनि मां का बि इंट्रस्ट न आहे जेके सिंधी शाइरनि या फ़नकारनि जी पंहिंजे प्रोग्राम में घुराए बेइज़्ती पिया कनि।